रियाज़ी क्लास 9 यूनिट 3 लेसन 12 एक्सरसाइज नंबर 3.1 मश्क ट्रेड आहे हिकु पार्ट 8 आऊं आहियां मुंहिंजो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में मूंखे भली कार बारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 3.1 पढ़ी रहिया हुआसीं जंहिंजा असां पहिरियां 6 क्वेश्चन सॉल्व करे छॾिया हुआसीं। अॼु असां हिन सबक में 7 नंबर क्वेश्चन सॉल्व कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त फाइंड द वैल्यू ऑफ हेठियुनि जो मुल लहो। ठीकु आहे ॿारो। हाणे पहिरियों नंबर पार्ट असां वटि छा आहे उहो आहे त 5 × x + y अपॉन 3x² इंटू √y + 6। हाणे छा करिणो आहे असांखे हिन एक्सप्रेशन जो मुल ॻोल्हणो आहे। हाणे उते असांखे छा ॿुधायो आहे अॻिते त जेकॾहिं हाणे त एक्स जो मुल जेको गिवन आहे असां वटि आहे -4 ऐं वाई जो जेको मुल आहे उहो आहे 9। सभ खां पहिरियां लिखियोसीं सॉल्यूशन लिखण खां बाद में ये एक्सप्रेशन असां सेम लिखी वियासीं। हाणे असांखे छा करिणो आहे हिन एक्सप्रेशन जो मुल ॻोल्हणो आहे। इन जे लाइ असांखे एक्स ऐं वाई जो जेको मुल गिवन हुजणु खपे जेको असांखे गिवन आहे त पोइ असां उहो छा लिखंदासीं त बिकॉज़ हिते लिखंदासीं त एक्स जो मुल छा आहे उहो त x = -4 y = 9। हाणे इहे जेके मुल आहिनि एक्स ऐं वाई जा उहे खणी असां हिन इक्वेशन में पुट करे वेंदासीं। यानी हिते जेको एक्स पियो आहे इन जी जाइ ते रखी वेंदासीं -4 ऐं हिते जेको वाई पियो आहे उन जी जाइ ते 9 रखी वेंदासीं। साॻी तरीक़े सां असां हेठि बि ईअं कंदासीं। हिन एक्स जी जाइ ते घणो -4 ऐं वाई जी जाइ ते 9। त पोइ हाणे अॻियों स्टेप असां वटि छा थींदो इहो थींदो त = 5 इंटू हाणे एक्स जी जाइ ते -4 + 9 अपॉन 3 -4 होल स्क्वायर √9 + 6। हाणे असां वटि अॻियों स्टेप छा थींदो इहो थींदो त = 5। हाणे ॿारो ॾिसो मां हिते हाणे स्टेप वधायां कोन थो। हिते छा थींदो हीअ थींदो -4 ऐं हीअ छा आहे प्लस जो असां वटि आहे 9। हीअ जॾहिं असां हिननि खे जोड़ कंदासीं इहो छा जे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो प्लस जे 5 जे यानी 5 जे बराबरि थी वेंदा आहिनि। अपान में असां वटि हिते छा थींदो हाणे हिते ॾिसो 3 सेम थियो त पोइ असां हुनखे साॻियो रखी छॾियोसीं ऐं जॾहिं असां -4 ऐं -4 खे पंहिंजो पाण सां ज़र्ब कयोसीं यानी जॾहिं असां स्क्वायर छॾियासीं जवाबु छा थी वियो जवाबु अची वियो +4 × 16 था लिखी छॾियोसीं हिते। उन खां बाद में ही √9 जॾहिं असां सिंप्लीफाई कयोसीं जवाबु छा अची वेंदो इहो अची वेंदो जवाबु 3 जे बराबरि। जे इंटू करे ॾींदासीं 3 पोइ प्लस ॾींदासीं 6। हाणे जेकर अव्हां मां को पुछे त हिते ही 3 कीअं आयो हीअ √9 आहे। जॾहिं असां हिन खे सॉल्व कंदासीं त हिन जा 2 पेयर ठहंदा 3 × 3 इहे ॿाहिरि निकिरी वेंदा छा जे बराबरि थी वेंदा 3 जे। इहे शयूं तव्हां पोइ हिते पढ़ी आया आहियो। ठीकु आहे ॿारो। जॾहिं असां हिन खे फर्दर जॾहिं सॉल्व कंदासीं त पोइ छा थींदो 5 × 5 25 थींदो। असां हिते लिखी था छॾियूं =25 अपॉन हाणे हिते छा थींदो हिते थींदो 3 48। हाणे वरी 48 खे असां जॾहिं 3 सां ज़र्ब कंदासीं ॾिसो जवाबु छा थो अचे। हाणे 48 × 3 8 घणो थियो 24 2 विया मथे 3 × 12 12 × 14 इहो थी वियो 144। हाणे हिते रखियोसीं घणो 144 + 6 छा जे बराबरि थी वियो इहो बराबरि थी वियो 25/150। हाणे जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं जी हाँ बिल्कुलु थी वेंदो। 25 जी टेबल 150 ते घणा दफ़ा वेंदी 25 जी टेबल 150 ते वेंदी 6 दफ़ा। त पोइ जवाबु छा ईंदो असां वटि त 1 × 5 = 25 हाणे हिते 6 जवाबु आयो असां वटि 1/6। इहो असांजो छा थी वियो आंसर। ॿारो हाणे हीउ जेको ॿियो नंबर पार्ट आहे तव्हां पंहिंजो पाण सॉल्व कजो। हिते बसि छा करिणो आहे असांखे ए जी जाइ ते ए जो मुल जेको 3 आहे उहो पुट कजो बी जी जाइ ते 2 ऐं सी जी जाइ ते जेको 1 आहे उहो पुट करे जस्ट तव्हां हिनखे सिंप्लीफाई कंदो न तव्हांखे हिन जो जवाबु मिली वेंदो। सफ़ा इज़ी आहे। हाणे मां छा थो कयां जेको हीउ 3 नंबर पार्ट आहे असां उन खे सॉल्व करण जी कोशिशि कयूं था। ठीकु आहे त उहो छा आहे असां वटि उहो आहे त x + y होल क्यूब -z² अपॉन x² y² + z²। त पोइ हाणे इन जो छा करिणो आहे असांखे मुल ॻोल्हणो आहे। असांखे x बराबरि 2 y बराबरि -4 ऐं z बराबरि 3 जेके मुल आहिनि उहे गिवन आहिनि। ठीकु आहे
तो पोइ हाणे छा करिणो आहे असांखे हिते पहिरियां सॉल्यूशन लिखियोसीं। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां उहा एक्सप्रेशन लिखीसीं जंहिंजो मुल्ह ॻोल्हणो आहे। इन जे लाइ हिते जेके असांखे वेरिएबल गिवन आहिनि त उन जा जेके मुल्ह कहिड़ा आहिनि उहे हिते लिखी था वञूं। असां लिखंदासीं त बिकॉज x इज इक्वल टू 2 कामा y इज इक्वल टू -4 z इज इक्वल टू 3। हाणे इहे असांखे छा आहिनि, इहे मुल्ह गिवन आहिनि। हाणे असां इहे जेके मुल्ह खणी असां हिन इक्वेशन में पुट करे वेंदासीं त पोइ अॻियों स्टेप छा थींदो, इहो थींदो इज इक्वल टू हाणे x जी जाइ ते छा रखिणो आहे 2 प्लस y जी जाइ ते -4 होल क्यूब माइनस हाणे z स्क्वायर आहे त z जी जाइ ते छा थींदो 3 स्क्वायर अपान हाणे हिते छा आहे असां वटि पहिला आहे x स्क्वायर y स्क्वायर प्लस z स्क्वायर। इन्हनि जा मुल्ह असां हिते रखी वेंदासीं त x जो मुल्ह आहे 2 स्क्वायर इंटू y जो मुल्ह घणो आहे -4 होल स्क्वायर प्लस z स्क्वायर आहे। z जो मुल्ह घणो आहे उहो असां वटि आहे 3 जो स्क्वायर। ॿारहों हाणे छा कंदासीं, असां हिन खे फर्दर सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। हाणे हिते छा आहे 2, हिते छा आहे प्लस इंटू माइनस छा थींदो -4। त असां इहो लिखी था वञूं। हिते लिखियोसीं त 2 -4 होल क्यूब। हाणे जॾहिं असां हिते हिन खे सिंप्लीफाई कयोसीं जवाबु छा अची वियो, इहो जवाबु अची वियो 9 अपान इज इक्वल टू हाणे हिते छा थींदो 2 इंटू 2 असां जॾहिं स्क्वायर छॾियासीं जवाबु अची वियो 4। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते जॾहिं असां -4 जो स्क्वायर छॾियासीं जवाबु छा अची वियो, इहो अची वियो 16। त मां इहो लिखी थो वञा ज़र्ब में 16 प्लस 3 जो स्क्वायर छॾायोसीं जवाबु छा आयो, असां वटि जवाबु आयो 9। ॿारो जॾहिं असां हिन खे फर्दर सॉल्व कंदासीं ॾिसूं हाणे हिन जो जवाबु छा थो अचे। ही 2 आहे प्लस जो ऐं -4 आहिनि -4 त हिन जो डिफरेंस छा बीहंदो, इहो थींदो -2 लिखंदासीं -2 ते पावर घणो 3 ई थी वियो -9 अपान में असां वटि आहे 4 इंटू 16 इन जो जवाबु छा थींदो 464। हिते छा लिखी ईंदासीं, हिते थींदो 64 प्लस 9। फर्दर जॾहिं असां हिन खे सॉल्व कंदासीं हाणे माइनस जो आहे 2 जॾहिं जो पावर असां 3 छॾाईंदासीं जवाबु छा थींदो -8। हिते थी वियो -8 -9 अपान 64 9 घणा थिया, इहे थी विया 73। जवाबु छा बीठो असां वटि हाणे -8 ऐं -9 -17 अपान 73। इहो असांजो छा थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि चौथों नंबर पार्ट आहे 3x स्क्वायर इंटू वाई अपान ज़ेड माइनस BC अपान x प्लस 1। हाणे छा करिणो आहे असांखे इन जो मुल्ह ॻोल्हणो आहे ऐं हिते असां वटि x बराबरि आहे 2 जे, y बराबरि आहे -1 जे, z बराबरि आहे 3 जे, b बराबरि आहे 4 जे, c बराबरि आहे 1/3 जे ऐं असांखे इहे जेके वैल्यूज़ आहिनि गिवन आहिनि। ठीकु आहे। सॉल्यूशन लिखी करे असां लिखियोसीं पहिरियों स्टेप सेम। और हाणे हिते असांखे छा करिणो आहे, असांखे हिन खे सिंप्लीफाई करिणो आहे। इन जे लाइ असां वटि हिन x y z b ऐं c जा जेके मुल्ह गिवन आहिनि असां जस्ट असां इहे मुल्ह पहिरियां हिते पुट करे वेंदासीं। असां हिन खे छा लिखंदासीं त इज़ इक्वल टू 3 खां बाद में असां वटि x आहे त हुते जस्ट असां x जो मुल्ह पुट कंदासीं। x जो मुल्ह घणो पियो आहे असां वटि हिते पियो आहे 2 लिखंदासीं 3 इंटू 2 होल स्क्वायर। y जी जाइ ते छा पुट कंदासीं -1 अपान z जी जाइ ते घणो आहे असां वटि मुल्ह उहो आहे 3 माइनस b जी जाइ ते असां लिखंदासीं 4 c जी जाइ ते 1 अपान 3 अपान x जाइ ते साॻियो मुल्ह 2 प्लस 1। अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिन खे सॉल्व करण जी कोशिशि कयूं था त थींदो त इज़ इक्वल टू 3 जॾहिं असां 2 जो स्क्वायर छॾायोसीं छा थी वियो, इहो थी वियो 4 लिखियोसीं इंटू 4 -1 सेम अपान 3 माइनस हाणे असां जॾहिं हिन खे असां 4 ऐं 1/3 खे ज़रब कयोसीं जवाबु छा आयो, इहो थी वियो 4/3 अपान में असां वटि आयो हिते 3। ॿारो जॾहिं असां हिन खे फर्दर सॉल्व कंदासीं छा थींदो 3 × 12 इंटू -1 जवाबु आयो -12। छा लिखियोसीं हिते -12 अपान 3 इहे माइनस साॻी। हाणे हिते तव्हां तवजो ॾियो, हिते असां वटि आहे 4/3 अपान 3 त इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो 4/9 जे। हाणे इहो कीअं थियो, हाणे ॾिसो तवजो ॾियो, हिते असां वटि छा आहे हिन खे लिखी सघूं था 4/3 डिवाइडेड बाए 3
अपान 1 इनके ॾेई सघूं था। जॾहिं इनके फर्दर सॉल्व कंदासीं छा थींदो 4/3 ही 1 ज़र्ब में 1/3 छाजे बराबरि थी वियो 4/9 उन जे करे हिते मां इहो डायरेक्ट रखी छॾियो आहे। ठीकु आहे ॿारो। हाणे अॻिते हिते छा थींदो हाणे असांखे हिते कट छॾाइणी आहे इन जे लाइ असांखे हिन जी एलसीएम खणी पवंदी हिन जी एलसीएम खणी बीहंदी उहा बीहंदी 9 त पोइ असां हिते लिखंदासीं इज़ इक्वल टू हिते एलसीएम रखीसीं 9। ठीकु आहे 9 एलसीएम थी वई 3 जी टेबल 9 ते घणा दफ़ा वई 3 दफ़ा वई त 3 × 36 यानी माइनस जा थी विया हिते 36। पोइ असां माइनस जी साइन वरी ॾिनीसीं इन खां बाद में वरी 9 जी टेबल 9 ते हिकु दफ़ा त 1 चौक 4 हिते घणो थी वियो 4 छाजे बराबरि थी वियो इहो -36 ऐं माइनस जा 4 थी विया -40/9। छा को कॉमन टेबल आहे जेको ॿिन्ही ते वञे 2 जी बि कान वेंदी 3 जी बि न त पोइ हीअ असांजो छा थी वियो इहो थी वियो आंसर। हा तव्हां हिनखे छा आहे त गदिराणपुर में बि लिखी सघो था कीअं -4 सॼा ऐं 4/9 बि हिनखे लिखी सघो था। ठीकु आहे उहो मसइलो कोन्हे ॿारो। हींअर असां वटि 5 नंबर पार्ट आहे a × b² - c अपान a + c × d² × c + d अपान a² b - d। ठीकु आहे ॿारो। हाणे छा करिणो आहे असांखे हिन जो मुल्ह ॻोल्हणो आहे त हिते असां वटि a b c ऐं d जो मुल्ह गिवन आहे। सभ खां पहिरियां छा लिखियोसीं सॉल्यूशन लिखी करे असां उहो एक्सप्रेशन लिखी वियासीं ही ॿई जंहिंजो असांखे मुल्ह ॻोल्हणो आहे। हाणे सभ खां पहिरियां असांखे छा करिणो आहे हिन में a b c d जो जेको आहे मुल्ह पुट करे वञिणो आहे त पोइ हाणे असां छा कंदासीं त लिखंदासीं त a जी जाइ ते असां रखंदासीं 1 b जी जाइ ते छा पियो 3 जो थी वेंदो हिते स्क्वायर माइनस c जी जाइ ते छा पियल आहे असां वटि उहो पियल आहे -3 अहिड़े तरीक़े सां अपान हाणे a जाइ ते 1 प्लस c जी जाइ ते आहे असां वटि -3 d² आहे त d जी जाइ ते आहे 2 जो होल स्क्वायर × c + d। c जी जाइ ते असां वटि छा पियल आहे c जी जाइ ते पियल आहे -3 प्लस d जी जाइ ते 2 अपान a² b a जी जाइ ते घणो पियल आहे 1 जो स्क्वायर × b 3 माइनस जो d जी जाइ ते आहे 2। ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते असां छा कंदासीं हिनखे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं त छा थींदो त 3 9 यानी 3 जो स्क्वायर छॾायोसीं 1 सेम हूंदो हिनखे लिखंदासीं त 1 × 9 माइनस × माइनस थी वियो प्लस यानी प्लस जो थी वियो छा हिते थी वेंदो प्लस जो 3 अपान ही 1 साॻियो हिते छा थींदो ॿिका 4 त हिते असां लिखंदासीं प्लस -3 × 4 × हाणे हिते ॾिसूं था हीअ आहे -3 हीअ आहे प्लस जा 2 जॾहिं इहे जोड़ थी वेंदा जवाबु ईंदो -1 थी वियो -1 अपान हाणे हिते 1 जो स्क्वायर 1 थी वियो 1 × 3 थींदो असां इहो लिखी छा सघूं 1 × 3 ऐं हीअ छा थींदो -2। जॾहिं असां फर्दर हिनखे सॉल्व कंदासीं छा थींदो 1 9 9 ऐं 3 घणा थिया 12 लिखंदासीं 12 अपान हाणे हिते छा थींदो 3 चौक 12 थी वेंदा -4 हिकु आहे प्लस जो त छा थींदो हिते 11 थी वेंदो -11 12 अपान -11 थी विया × हाणे हिते छा आहे असां वटि हिते आहे असां वटि माइनस जो 1 त सेम रहंदो हेठि छा थींदो 3 ऐं -2 हीअ थींदा यानी -1/1 छा थींदो हिते थींदो -1/1 और हाणे हिते ॾिसो हीअ जेका माइनस आहे हिन माइनस में कैंसिल थी सघे थी जी हा बिल्कुलु थी सघे थी। हाणे हीअ हिन में ख़तमु थी वई ठीकु आहे। फर्दर छा थींदो त 1 ॿारो 12 1 11 11 जवाबु असां वटि छा अची वियो जवाबु असां वटि अची वियो त 12/11 हूअं त असां छा अची वियो यानी -12 अपान -11 वरी बि माइनस में कैंसिल थी वञे अहिड़े तरीक़े सां। ॿारो हाणे असांजो अॼु जो सबक़ु हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसि ताईं अलाह वाही।